छा तव्हां बि चांहि सां गॾु बिस्किट खाईंदा आहियो? पोइ वॾे नुक़सान जे लाइ तयारु थियो। ख़बरदार, जेकॾहिं अव्हां बि चांहि सां बिस्किट ॿोड़े खाईंदा आहियो त उन जो वॾो नुक़सान आहे। बिस्किट पाकिस्तानी घरनि में चांहि सां गॾु खाधा वेंदा आहिनि, पर छा तव्हां खे ख़बर आहे त उहो सिहत लाइ केतिरो नुक़सानकार आहे? चांहि ऐं बिस्किट खाइण चमड़ी जे लाइ फ़ाइदेमंद आहे, छाकाणि त उन सां चमड़ी जा केतिरा ई मसइला पैदा थी सघनि था। उहो मुंहं ते झुरिन जो सबबु बणिजी सघे थो। चांहि सां बिस्किट खाइण सां रत जी शुगर जी सतह में इज़ाफ़ो थी सघे थो, छाकाणि त बिस्किटनि में शुगर जी वॾी मिक़दार हूंदी आहे। तंहिं करे जिस्म में शुगर जी सतह वधाइण जो ख़तरो बि थी सघे थो। चांहि सां बिस्किट खाइण सिहत लाइ नुक़सानकार आहे। उहो कब्ज़ ऐं हज़म जे मसइलनि जो सबबु थी सघे थो। उन सां दिलि जे सूर ऐं मादे में साड़ जो बि इज़ाफ़ो थिए थो। चांहि ऐं बिस्किट ॾंदनि जी ख़राबी जो सबबु बणिजी सघनि था। उन खां सवाइ उन खे खाइण सां ॾंद कमज़ोर थी वेंदा आहिनि। चांहि में बिस्किट ॿोड़ण सां जिस्म में कैलोरीज़ जी मिक़दार में इज़ाफ़ो थिए थो, जंहिं सां वज़न बि वधी वेंदो आहे। दिलि जी सिहत खे बि वॾा नुक़सान थींदा आहिनि, छाकाणि त बिस्किट शुगर में वधीक हूंदा आहिनि। उन करे दिलि जे दौरे जो ख़तरो वधंदो आहे।